जुडो मां खे ख़बर ॾींदा हलूं त जुडो में सरकारी मास्तर जेके आदमशुमारी ड्यूटी करे रहिया हुआ हिननि अयाज शाह, रिज़वी, गुलाम कादिर खोसो, महमूद रोशन, आबिद हुसैन जट, इसा काइम खानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में असिस्टेंट ऑफिस अॻियां एहतजाज कंदे आदमशुमारी वारे कम जो बाइकाट करे छॾियो आहे। हिन सिलसिले में अॻुवाण जो चवणो हो त असांखे सरकार असांखे रोज़ानी बुनियाद ते ख़र्च ॾियण जो वाइदो कयो हो, पर DC मीरपुर ख़ासि तरफ़ां फंड नथो मिले। असांजा केतिरा ई उस्ताद जंहिंजी हिन वक़्त ताईं पगार ई न थी आहे रोज़ानो पंहिंजे ख़र्च ते ॻोठ में वञी आदमशुमारी जे कम में मसरूफ़ आहिनि। आख़िर इहो सिलसिलो केसीं ताईं हलंदो? असां केतिरा भेरा शिकायतूं कयूं, एहतजाज रिकॉर्ड कराया आहिनि, पर को बि ऑफिसर असांजा जाइज़ मसइला हल करण त परे जी ॻाल्हि असांजी शिकायतूं ॿुधण लाइ तयारु न आहे। मजबूर थी आदमशुमारी जो बाइकाट करण जो फ़ैसिलो कयो आहे। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बहार। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।